जे महबूब जे सहाबन न कयो त पोइ महबूब जा सहाबी इलेक्शन में भी कोन बीठा हा। महबूब जे सहाबिन पक्कियूं मस्जिदियूं भी कोन ठाहियूं हो। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा असहाब गाॾियुनि ते, तेजारनि ते, ट्रकुनि ते, बसुनि ते, इन्हनि ते भी सुवार कोन थिया हा। पोइ उहो कमु सहाबन न कयो त इन्हनि खे दुनिया जो को भी मौलवी हराम नथो चवे, बिदअत नथो चवे। अदा साहबा रेल गाड़ी से कोन चढ़िया, पोइ रेल गाड़ी से न चढ़ो। साहबा मोटरसाइकिल से भी कोन चढ़िया, साहबा जे दौर में पंखा भी कोन हुआ, एसी भी। अरे ये साइंसी इजादात आहिनि। रसूल आयो हो दीन ला, रसूल कंप्लीट कयो है दीन के। कुरान ऐलान कयो तो दीन कंप्लीट है। कुरान यो कोन चयो तो साइंस कंप्लीट है। साइंसी इजादात कंप्लीट आहिनि। साइंसी इजादात जे बारे में कुरान सिर्फ चयो वयखलुकु मा ला तालमून। क़यामत ताईं रब नयूं नयूं शयूं पैदा कंदो रहंदो। मुंहिंजा दोस्त हिकिड़ो दीन जो कमु आहे, ॿियो दुनिया जो कमु आहे, इन्हनि में फ़र्क़ु आहे। मौलवी साहब हैदराबाद तो वञा, एसी कोच में वञा, वेन ते वञा, खटारो बस में वञा, पंहिंजी टैक्सी करे वञा, अब तुंहिंजी मर्ज़ी न। पर शरीयत में छा आहे? शरीयत में कुझु कोन्हे। तो में पहुचो जे टैक्सी करे वञे, न त एसी कोच में तुंहिंजी मर्ज़ी आहे। साईं बोले साहब मूं वटि महिमान आया आहिनि, दाल रधिया, कुकुड़ कुहा, छिलो कुहा या मुर्गो शिकारपुर वारो आचार वठी अचां, अब तुंहिंजी मर्ज़ी न। पर शरीयत में छा? शरीयत में कुछ कोने। दाल रधो हाणे कुकड़नि जी को। हाँ दुनिया जा कम बनी में कणक करियां, जव करियां, जोर करियां, मर्जी वारो ही। मोटरसाइकिल से चढ़ां, दुनिया जा कम आहिनि। छकड़े में चढ़ां, बस में चढ़ां, मर्जी वारो ही। मोबाइल तो वठां, वीगो टेल वठां, हवाई वठां, इन्फिनिक्स वठां, ओप्पो वठां, वीवो वठां, सैमसंग वठां, आईफोन वठां, तुंहिंजी मर्ज़ी जेका वणे असांजी वठ। निमाज़ तो पढ़ां, इएं पढ़ंदे जी मोहम्मद घोट पढ़ी हुई। हाँ बांग तो ॾींदे इएं ॾींदे जीअं बिलाल ॾिनी। हा हा बांग तो ॾी दीन जो कम तो करी तो पोइ फतवा ईंदी तो तोखे उहो कमु उहो ई करणो पवंदो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा कयो या मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा कयो। ज़िक्र कीअं करियां, दुरूद कीअं पढ़ां, नमाज़ कीअं पढ़ां, सजदो कीअं करियां, रुकू कीअं करियां, रोज़ो कीअं रखां, हज कीअं करियां, उमरो कीअं करियां। पोइ जॾहिं दीन जो मसइलो ईंदो त पोइ सुवाल पैदा थींदो त इहो दीन जो कमु उहो ई कंदे जीअं मोहम्मद मुस्तफ़ा कयो या रसूल